ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं। दादू जी अदालत नादिर जमाली केस में एसएसपी अमीर सऊद मक्सी ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे 29 जनवरी ताईं रिपोर्ट तलब करे वरिती आहे। नादिर जमाली जे भाउ बाबर जमाली डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में 22 AB जी दरख्वास्त दाख़िल कराईंदे एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी, इंस्पेक्टर कुर्बान कमरानी ऐं बेनज़ीर जमाली ऐं ॿियनि खे दुर बणायो। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त नादिर जमाली खे गिरफ़्तार करे कूड़े मुक़ाबले में मारियो वियो। अव्हां खे ॿुधायूं, दादू जी अदालत नादिर जमाली केस में एसएसपी अमीर सऊद मक्सी ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे 29 जनवरी ताईं रिपोर्ट तलब करे वरिती आहे। नादिर जमाली जे भाउ बाबर जमाली डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में 22 AB जी दरख्वास्त दाख़िल कराईंदे एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी, इंस्पेक्टर कुर्बान कमरानी, बेनज़ीर जमाली ऐं ॿियनि खे दुर बणायो। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो हो त नादिर जमाली खे गिरफ़्तार करे कूड़े मुक़ाबले में मारियो वियो। हिकिड़ो कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे पुलिस उनखे मारियो वियो आहे पुलिस जी तरफ़ां, ऐं उहो कूड़ो मुक़ाबिलो हुयो ऐं कूड़ी FIRs वग़ैरह कयूं वयूं हुयूं। ऐं असां अॼु 22 AB दायर कई आहे, पिटिशन कई आहे कोर्ट में, त असांजो केस जेको आहे FIA इन्वेस्टिगेट करे ऐं उनजे ख़िलाफ़ु जेको आहे कार्रवाई करे। इन मुलविस SSP दादू, DSP सुल्तान चांडियो ऐं जेके SHOs आहिनि, A सेक्शन, B सेक्शन, CI इंचार्ज, 15 इंचार्ज, इहे मुलविस आहिनि ऐं इन जी टीम। पुलिस के कोर्ट में चालान पेश कयो आहे जंहिं ते असां लीगल हेयरशिप पारां वकालतनामो ॾिनो आहे। सुभाणे उहो केस लॻल आहे आर्ग्यूमेंट्स जे लाइ। इनशाला असां उमेदु आहे त इहे SSP जी डायरेक्शन ते कूड़ो मुक़ाबिलो थियो आहे ऐं इहे जेके पुलिस ऑफिशियल आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी वञे। जीअं शाहनवाज़ कुंबर में GIT ठही हुई, असांजो इहो ई आहे त इनशाला GIT ठहे ऐं सख़्तु के सख़्तु। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त कुझु महीना 2022 में दादू में हिकिड़ो फैसलाबाद जो रवासी खे कूड़ो मुक़ाबिलो करे हिते शहीद कयो वियो, जंहिंजी मां ऑनरेबल कोर्ट खे एप्लीकेशन ॾेई ऐं सलाह लाशारी साहिबु मुक़ररु थियो। उन खां पोइ हिन पुलिस ऑफिशियलनि ते FIR थी, FIR खां पोइ हाणे उनखे सज़ा बि अची वई आहे ऐं उहो प्रूफ थी वियो त इहो मुक़ाबिलो कूड़ो थियो आहे। इनशाला उमेदु कयूं था ऐं लॉ डिपार्टमेंट खे बि कुझु थोरो सोचणु खपे त हिकिड़े माण्हू ते एलिगेशन्स आहिनि जे SSP दादू माण्हू खे शहीद करायो आहे, अॼु ॾींहं ताईं उहो कुर्सी ते वेठो आहे ऐं SHO सभु वेठा आहिनि, इन्हनि खे हटाइण जे बजाए उन्हनि खे फुल फ्लेज रखियो वेठा आहिनि, त उहो कहिड़ी इंक्वायरी थींदी ऐं कहिड़ी इंक्वायरी केरु इंक्वायरी कंदो जॾहिं इहे ऑफिसर ई वेठा आहिनि। उन्हनि खे इंक्वायरी त हटायोसीं घटि में घटि, एटलीस्ट उन्हनि खे ट्रांसफ़र कयो ॿिए के ज़िले में SSP लॻंदा, चौकीदार कोन लॻंदा। ऐं ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त एॾो वॾो वाक़ियो थियो आहे, हींअर ताईं माना पुलिस अॼु ॾींहं ताईं को बि SHO खे बि न हटाए सघी आहे।